वफाकी काबीना ऑडियो लीक्स मामले ते इमरान खान खिलाफ कानूनी कार्रवाई की बाज़ाब्ता मंजूरी ॾेई छॾी। सर्कुलेशन समरी ज़रिए काबीना कमेटी की सिफारिशुनि की मंजूरी ॾींदे इमरान खान ऐं ॿियनि खां जांच की मंजूरी ॾिनी। इमरान खान अॻूणनि वज़ीरनि ऐं इमरान खान जे अॻूणे सेक्रेटरी आज़म खान खां FIA ज़रिए जांच ऐं कानूनी कार्रवाई की मंजूरी ॾिनी वई। काबीना कमेटी सिफारिश कई त ही क़ौमी सलामती जो मामलो आहे, कानूनी कार्रवाई ज़रूरी आहे। FIA जे सीनियर अमलदारनि ते ॿधल कमेटी जोड़ी वञे। PTI ऑडियो लीक्स मामले ते अदालती कमीशन जोड़न जो मुतालबो करे छॾियो। PTI अगवान फवाद चौधरी चयो आहे त साइफर जी जांच ते हुकूमती आमादगी सही रुख में कदम आहे। इमरान खान जे हुकूमत साज़िश तहत हटाई वई। इंसाफ़ जी घुरिज उहा आहे त जांच FIA बदिरां सुप्रीम कोर्ट जी कमीशन जोड़े कराई वञे। अहिड़ी कमीशन ऑडियो लीक्स जी जांच लाइ बि हुजणु घुरिजे। औरत जज के धमकी जो केस। इमरान खान के 7 अक्टूबर ताईं ज़मानत मिली वई। बाबर ऐवान पारां इमरान खान की गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत की दरख़्वास्त अदालत मोकल वारे ॾींहुं बि खुली वई। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी इस्लामाबाद हाई कोर्ट पहुची वियो। अदालत पारां इमरान खान के 10,000 रुपयनि जा मछलका जमा कराइण की हिदायत। अदालत पारां इमरान खान के ट्रायल कोर्ट में पेश थियण जो हुकुम। अदालत इमरान खान के हाज़िरी खां बि छूट ॾेई छॾी। इमरान खान वकील बाबर ऐवान मार्फत गिरफ़्तारी खां अॻु जी ज़मानत की दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त सियासी मुखालिफ़ बदनियती तहत कूड़ो केस ठाहियो आहे। अदालत इमरान खान की 7 अक्टूबर ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे छॾी। इमरान खान गिरफ़्तारी खां एतिरो डिॼे छो रहियो आहे? इमरान खान एतिरो ॾिनल आहे जो आचर ॾींहुं बि ज़मानत लाइ अदालत पहुची वञे थो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त इमरान खान सियासत बचाइण लाइ मुल्की मफ़ाद सां रांदि कई। इमरान खान इस्पताल लाइ गॾु कयल पैसा सियासत लाइ इस्तेमालु कया। इमरान खान अवाम जे पैसे ते धाड़ो हयो। पानामा केस जो फ़ैसिलो शहीद भुट्टो जी फाही वांगुरु तकरारी आहे। इमरान खान के आचर वारे ॾियारे ज़मानत मिली आहे। छा इहा सहूलत हर पाकिस्तानी लाइ मौजूदु आहे? इतलात वारी सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त इमरान खान तक़रीरुनि में सदाईं चवंदो आहे त हू गिरफ़्तारी खां नथो डिॼे। इमरान पंजाब ऐं KP के पुलिस जी ज़मानत हेठि छो लिकियल आहे? नएं देरे वेझो खखराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में पुराणे तकरार तां फायरिंग, औरत मारिजी वई। 35 वरहं जी रुबीना खखराणी जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल। तकरार सां असांजो को बि वास्तो न आहे। ज़ाल खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। मक़तूला औरत जे मुड़िस जो बयानु। ठठे वेझो गुजो लॻ प्लाट जे तकरार तां झेड़ो मामे नौजवान भाणेजे खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि निजू कातियार रिपीटर जा फायर करे 30 वरहं जे नौजवान भाणेज मोहम्मद कातियार खे क़तल करे छॾियो। पुलिस नौजवान जी लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॿाहिरकी भरिसां पंजाब पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबिलो। 2 धाड़ेल मारिजी विया। कोट सब्ज़ल वारे इलाइक़े में पंजाब पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबिलो थी पियो। 2 धाड़ेल पुलिस सां मुक़ाबले में मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियल धाड़ेल अगवा भताखोरी ऐं पुलिस मथां हमलनि में मुलहस हुआ। धाड़ेलनि 1 साल अॻु हमिलो करे हिक ई ख़ानदान जे 9 ॼणनि खे क़तल कयो हो। कराची में जवाबदार ज़ाल खे ज़ख़्मी करण खां पोइ आपघात करे छॾियो। न्यू कराची जे इलाइक़े शहबाज़ कॉलोनी में जवाबदार वसीम ज़ाल सना खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार ज़ाल खे ज़ख़्मी करण बाद पाण बि आपघात करे छॾियो।
इंडोनेशिया जे गादी वारे शहर जकार्ता में फुटबॉल मैच दौरान हंगामो, मारिजी वेलनि जो अंग 174 थी वियो। 150 खां वधीक ज़ख़्मी। मैच हाराइण बाद रिवा FC टीम जे हामियुनि फुटबॉल ग्राउंड ते हमलो करे ॾिनो। पुलिस पारां आंसू गैस इस्तेमाल करण ते भाज पइजी वई। ॿारनि ऐं पुलिस एहलकारनि समेत 174 ॼणा मारिजी विया। मक़ामी इंतज़ामिया मूजिबि घणियूं फौतगियूं, साह ॿुसार ॼणा ई भाज दौरान लताड़जनि सबबु थियूं आहिनि। पाकिस्तान इंग्लैंड में 7हीं ऐं फ़ैसिलाती T20 मैच अॼु शाम कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾी वेंदी। ॿिन्ही टीम्स विच में 7 मैचिस जी सीरीज़ 3-3 सां बराबर आहे। अॼु कामयाबी माणींदड़ टीम ट्रॉफी पंहिंजे नाले कंदी। ज़रियनि मौजूदु सीरीज़ जी अहम मैच में मोहम्मद रिज़वान, मोहम्मद हसनैन ऐं हारिस रऊफ़ जी टीम में वापसी थींदी। इंग्लिश टीम बि फास्ट बॉलर क्रिस वोक्स ऐं मार्क वुड जी वापसी जो इम्कान आहे।